नाज़िम हिकु ख़ासि भरिसां गुज़िरियल ॾींहुं पेश आयल रोड हादसे जा वधीक ॿ ज़ख़्मी फ़ौत थी विया आहिनि। तफ़सील ॿुधाए रहियो आहे तालिब शहर। जी तालिब, छा तफ़सील आहिनि? जी तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गुज़िरियल ॾींहुं जेको आहे सिंधड़ी खिपरो मिरपुखास रोड ते खिपरो नाके भरिसां हादसो पेश आयो, जंहिंमें हिकु ॼणो ॾाढूं भील मौक़े ते फ़ौत थियो ऐं 8 खां वधीक जेके ज़ख़्मी थिया। ज़ख़्मियुनि खे मिरपुखास सिविल अस्पताल दाख़िल कयो वियो, जिन मां 3 ॼणनि जी ॻणतीअ जोगी हालत हुअण करे खेनि हैदराबाद मुंतक़िल कयो वियो। जेके ज़ख़्मनि जा सुर न सहंदे अॼु जेको आहे हामला औरत सूमरी ऐं उन सां गॾु जेको हिकु मर्द फ़ौत थी वियो आहे ऐं फ़ौतुनि जो अंग जेको हिन वक़्तु 3 थी वियो आहे। जॾहिं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त मिरपुखास सिविल अस्पताल जेको रेफर सेंटर बणिजी वियो आहे ऐं जेके ज़ख़्मी आहे उन्हनि खे फौरी तौर ते एम्बुलेंसूं न मिलण करे जेको टंडो अलायार मां एम्बुलेंसूं घुराई वियूं, जेके देरि सां पहुतियूं ऐं उन खां पोइ जेको आहे जेके ज़ख़्मी आहे उन्हनि जी हालत वधीक ख़राब थी वई, जिन खे देरि सां हैदराबाद सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो। जेके फ़ौत थी विया ऐं फ़ौतुनि जा लाश जेको मिरपुखास सिविल अस्पताल आंदा विया आहिनि, उते ज़रूरी कार्रवाई बैदि जेके आहे वारसनि हवाले कया वेंदा। जी तालिब, मां जी महिरबानी।